नाज़िन हाणे ज़िक्र कंदासीं सिविलियन जे फ़ौजी अदालतुनि में ट्रायल वारे केस जे लिखत वारे हुकुमनामे जारी कयो वियो आहे। जारी कयल हुकुमनामे सां गॾु जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो नोट बि शामिल कयो वियो आहे। सिविलियन जे फ़ौजी अदालतुनि में ट्रायल वारे केस जे लिखत वारे हुकुमनामे सां गॾु जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो हटायल नोट बि जारी कयो वियो आहे। सिविलियन जे फ़ौजी अदालतुनि में ट्रायल ख़िलाफ़ आइनी दरख़्वास्तनि वारे मामले ते सुप्रीम कोर्ट 22 जून जो लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो। 9 रुकनी बेंच जे ऑर्डर ते 7 जजिस सयूं कयूं ऐं लिखत में हुकुम सां गॾु वेबसाइट तां हटायल जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो नोट बि शामिल कयो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जे नोट में चयो वियो त चीफ जस्टिस के 17 मई ते 5 सुफ़नि ते ॿधल जवाब उमाणियो, जंहिंमें निशानदही कई वई त चीफ जस्टिस ऐं 2 सीनियर जजिस ते ॿधल कमेटी बेंच जोड़ींदी, पर उन कानून ते अमल न कयो वियो छो त अदालत कानून खे जनम वठण खां अॻु ई ख़तम करे छॾियो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त मौज़िज़ चीफ जस्टिस मूंखे ॿुॾतर में विझी छॾियो। ॿुॾतर मां निकिरी सघिजे थो, पर कानून ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो कयो या वरी स्टे वापसि वठो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त चीफ जस्टिस समूरा ज़रूरी मामला पंहिंजी मर्ज़ी या वरी कुझु अहलकारनि जे ज़रिए हलाया। जज जी फुल कोर्ट मीटिंग न घुराई, पर दरख़्वास्त गुज़ारनि ऐं उन्हनि जे वकीलनि खे तरजीह ॾिनी वई। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त एक्ट बाबति दरख़्वास्तनि ते ॿुधणी कंदड़ बेंच जी सरबराही चीफ जस्टिस करे रहियो हुयो। पूरी क़ौम जियां आउं बि मुंतज़िर आहियां त फ़ैसिलो जल्द अचे। लिखत में हुकुमनामे सां गॾु जस्टिस सरदार तारिक मसूद जो नोट बि जारी कयो वियो। जस्टिस तारिक मसूद जे नोट में चयो वियो त चीफ जस्टिस सिविलियन जे फ़ौजी अदालतुनि में ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तनि जी ॿुधणी लाइ समूरनि जजिस ते ॿुधल फुल कोर्ट जोड़े। नोट में चयो वियो त सिविलियन जे फ़ौजी ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्त गुज़ार वकील सां गॾु चीफ जस्टिस सां मिलियो। चीफ जस्टिस चैम्बर में मुलाक़ात कई ऐं ॿिए ॾींहुं केस ॿुधणे लाइ मुक़ररु करे छॾियो। जस्टिस तारिक मसूद चयो त बेंच जोड़ण जे हवाले सां को बि मशवरो न कयो वियो। पुछियो वियो त छा सालनि खां इल्तवा हेठि केसनि में दरख़्वास्त गुज़ारनि खे चीफ जस्टिस सां मिलण जी इजाज़त हूंदी। जस्टिस मंसूर अली शाह चयो त फुल कोर्ट न जुड़ण सां हिन अदालत जे अथॉरिटी ऐं फ़ैसिलनि जी कानूनी हैसियत मुतासिर थी आहे। हिन मामले जे आइनी हैसियत आला तरीन जांच जी घुर करे रही आहे।